इन जे लाइ जमात सां नमाज़ पढ़ण, मस्जिद छो ठाही हुई, जमात सां नमाज़ छो मुक़ररु कई हुई? हूं त हर को माण्हू पंहिंजे घर में नमाज़ पढ़ी सघे थो, पंहिंजे घर में हर को नमाज़ पढ़े, पर न, मस्जिद इन जे लाइ ठही आहे त सारे महले जा, सारे ॻोठ जा माण्हू गॾिजी हिक ॿिए सां हाल अहवाल वंडियो, हिक ॿिए जे दुख सुख जा हाल भाई बणिजो। उन खां पोइ जुमे जी निमाज़ उहा जामे मस्जिद जे लाइ हुकुम मिलियो त जामे मस्जिद में मोहल्ले जूं नंढियूं नंढियूं मस्जिदूं में 5 वक़्त निमाज़ पढ़ो, पर जॾहिं जुमे जी निमाज़ थिए त जामे मस्जिद में अदा कयो। इहो तव्हांजे लाइ वधीक हिक ॿिए खे वेझे थियण जो मौक़ो मुहैया कयो। ईद ते ॻोठनि वतननि जा माण्हू गॾिजी करे हिक ॿिए सां हाल वंडियो। ऐं उन खां पोइ वॾो इज्तिमा इस्लाम मुक़ररु कयो आहे हज जो, जंहिंमें पूरी कुर्रे अर्द जा मुस्लमान गॾिजी हिक घर बैतुल्लाह शरीफ जे अंदरि ऐं हिक मैदान अरफात जे अंदरि सभई गॾिजी हिक ॿिए सां हमदर्द थियो त कश्मीर में छा थो थिए पियो, फ़लस्तीन में छा थो थिए पियो, यमन में छा पियो थो थिए, की ख़बर पवंदी जॾहिं हिक ॿिए सां गॾु पोइ त हिक ॿिए जे हाल खां वाक़िफ़ थींदो। ऐं हिक ॿिए में मोहब्बत ऐं उल्फत जो दर्स आहे हज जे अंदरि, ईद नमाज़ जे अंदरि, जुमे नमाज़ जे अंदरि, जमात सां नमाज़ पढ़ण में जो कुझु आहे। या ॾिसो को बीमार थी वञे त इस्लाम हुकुम ॾिनो आहे त उन खां वञी पुछो, इहा बि हिकिड़ी हमदर्दी आहे। ऐं उन ते शरीयत पाक में अजुर ऐं सवाब मुक़ररु थियो आहे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको माण्हू के बीमार खां पुछण जे लाइ वञे थो, जेसी मोटी नथो अचे तेसी ताईं वो जन्नत जे बाग में घुमी रहियो आहे, बेहिश्त जे बाग में घुमी रहियो आहे। सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको कंहिं बीमार खां पुछण जे लाइ निकिरे थो, जितो निकितो आहे, मसलन कराची में जना अस्पताल में को माण्हू बीमार आहे, हितो मातरी जो को माण्हू वियो त जना अस्पताल में बीमार खां पुछी अचां। साईं फरमाइनि था त जीअं घर मां निकितो आहे बीमार खां पुछी वरी जेसी मोटी पंहिंजे घर में थो अचे तेसी ताईं 70,000 मलाइक उन जे रहमत ऐं मग़फ़िरत जे लाइ दुआ कनि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीबन करीमन फरमायो अगर कोई यतीम आहे उन जी परवरिश पालना कयो। साईं फरमाइनि था अन वकाफिरुल यतीम का हातैन फिल जन्नत, अशद ऐं मिठी आंगुर मिलाए हीअं ॾेखारियो जीअं ही ॿ आंगुरियूं पाण में मिलियल आहिनि। यतीम जी परवरिश करण वारो क़यामत जे ॾियारे मूं मुहम्मद सां हीअं गॾु हूंदो। कहिड़ो उम्मती आहे जेको पंहिंजे नबी सां साथ न चाहींदो? हर कंहिंजी तमन्ना आहे त नबी सां गॾु हुजां, जन्नत में मुस्तफा जो पाड़ेसरी हुजां। तव्हांजी ख्वाहिश आहे या न? साईं फरमाइनि था यतीम जी परवरिश करण वारो मूं सां हीअं गॾु। मसलन का बेवहा औरत आहे, उहो जंहिंजो मुड़ुसु गुज़ारे वियो आहे, उनजो संभालदार न आहे। साईं फरमाइनि था तव्हां उनजी ख़िदमत कयो, उनजी मदद कयो, उनजी ज़रूरतुनि जो पूरा कयो। असाई अलल अरमिल कल मुजाहिद फी सबीलिल्लाह। साईं फरमाइनि था त कंहिं रनड़ औरत जी मदद करण वारो ईअं आहे जीअं को मुजाहिद मैदान जंग में काफ़रनि सां लड़ाई करे रहियो हुजे। जेको अजुर उन मुजाहिद खे मिलंदो उहो बेवह जी संभाल करण वारे खे ओतिरो ई अजुर सवाब। इन तरह सां हबीबन करीमन फरमायो अगर को कर्ज़ी आहे, तव्हां खां कर्ज़ घुरे, को मोहताज आहे, ज़रूरतमंद आहे, तव्हां खां कर्ज़ घुरे, तव्हां उनखे कर्ज़ ॾियो। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करण जो हिकूण अजुर आहे, पर कंहिंखे कर्ज़ ॾियण उनजो 37 गुना वधीक अजुर आहे। मसलन तव्हां
के 100 रुपया खैरात दियो, के मिस्कीन के गरीब के 100 रुपया खैरात दियो, तो तव्हां के 100 रुपयन जे खैरात जो सवाब तव्हां जे दफ्तर में लिखियो वेंदो। पर को जरूरतमंद, को हाजतमंद तव्हां वटि आयो, चेदा मूंखे 100 रुपए जी जरूरत है, मेहरबानी करे मूंखे 100 रुपया ॾे, तव्हां उनखे 100 रुपया कर्ज में ॾिनो, साईं फरमाइनि था इन जो तव्हां के 37 गुना वधीक अजुर ऐं सवाब मिलंदो। ॼण के तव्हां 3700 रुपया अल्लाह जे रस्ते में ख़ैरात करे छॾियो। वरी जेतिरा ॾींहं कर्ज हूंदो ओतिरा ॾींहं रोज़ानो ओतिरनि रुपयनि जे ख़ैरात जो अजुर तव्हां जे सवाब दफ़्तर में लिखो। वाह वाह, ही ॻाल्हि क़ाबिल तवज्जो। मसलन तव्हां के 1000 रुपया खैरात ॾिनो, जेको अजुर मिलणो हो मिली चुको, पर जेकॾहिं तव्हां के 1000 रुपया कर्ज में ॾिनो, साईं फरमाइनि था त जेसी ताईं को मकरूज़ माण्हू तव्हांखे पैसा वापसि नथो ॾिए, तेसी ताईं रोज़ानो ओतिरनि रुपयनि जे खैरात जो अजुर तव्हांजे दफ़्तर में रखो लिखंदो। के जरूरतमंद के तव्हां 1000 रुपया ॾिनो न, हाणे उस साल खां पोइ थो मोटाए, त पूरो साल तव्हांजे दफ़्तर में 1000 रुपए जे खैरात जो रोज़ानो अजुर ऐं सवाब मिले। सुभान अल्लाह। असहाबन के जॾहिं साईं जन इहा ॻाल्हि ॿुधाई त सहाबा किराम अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, ही कीअं मामलो आहे जो खैरात जो सवाब हिकूण ऐं कर्ज जो सवाब 37 गुना वधीक, इहो छो? हालांकि जेको खैरात ॾिए थो उहा त वई निकिरी वई हथनि मां, कर्ज जेको ॾिए थो उमेद आहे त वरी वापसि पैसा मिलंदा, उनजे मिलण जी उमेद बि आहे। इन जे बावजूद बि कर्ज जो अजुर 37 गुना आहे ऐं खैरात जो सवाब हिकु गुना, इहो छाजे करे? हबीबन करीमन फरमायो त खैरात कॾहिं अहल माण्हू खे मिलंदी आहे, कॾहिं ना अहल खे बि मिलंदी आहे। जेको ज़रूरतमंद आहे उनखे बि खैरात मिलंदी आहे, जेको ज़रूरतमंद नाहे उनखे बि खैरात मिली वेंदी आहे। पर कर्ज सिर्फ उहो वठंदो आहे जेको ज़रूरतमंद हूंदो आहे। हर मसलन तव्हां हिकिड़ो मिस्कीन आयो, उनखे तव्हां 50 रुपया खैरात ॾिनो, तव्हांखे कहिड़ी ख़बर त उहो वाकई मोहताज आहे या न आहे? अॼुकल्ह बैंकूं आहिनि जन जा बैंकुनि में लख रुपया रखिया आहिनि। कराची में हिकिड़ो पिनंदो आहे, मूं वटि बि ईंदो आहे कॾहिं कॾहिं, गाॾे ते चढ़ी हलंदो आहे, उनजो घर में एयर कंडीशन लॻल आहे, बैंक जा 2-3 खाता अथसि ऐं लखे रुपया उनजा रखिया आहे ॾिसण में पिनूं, पर माण्हू उनखे खैरात ॾियनि था, मंडो सम्झी, माज़ूर सम्झी, उज़र वारो सम्झी माण्हू खैरात ॾियनि था, पर उहो हक़ीक़त में ज़रूरतमंद न आहे। छो त जंहिं वटि ॿिनि वक़्तनि जी मानी मौजूद हुजे उनखे पिनणु हराम आहे, पिनणु जाइज़ न आहे। जंहिं वटि लख रुपया रखिया आहिनि, इन वटि सॼे साल 5 सालनि जो ख़र्च पियो आहे, इनखे पिनणु जाइज़ ई न आहे, इहो खैरात जो हक़दार ई न आहे। त खैरात कॾहिं हक़दार खे मिलंदी आहे, कॾहिं जेको हक़दार नाहे उनखे मिली वेंदी आहे, पर कर्ज सिर्फ़ उनखे मिलंदो आहे जेको मोहताज हूंदो। कर्ज ज़रूरतमंद माण्हू वठंदो आहे। मूंखे अगरि ज़रूरत पई आहे, छा त मां हाजी जमीन खां कर्ज़ घुरां, भई मूंखे अलाह ताला ॾिनो आहे, मां छो कर्ज़ कंहिंखां घुरां? मूंखे उमेद आहे हाजी ख़ुशी खां जेकॾहिं मां 5000 घुरां त मूंखे ॾींदो कर्ज़ में, पर मां न घुरंदुसि। छो घुरां? मूंखे ज़रूरत ई कोन्हे। हाँ, जॾहिं ज़रूरत पवंदी, मजबूर थींदुसि, ॿी का वाह नज़र न ईंदी, पोइ चवंदुसि यार हाजी ख़ुशी मुंहिंजो दोस्त आहे, हाजी जमील मुंहिंजो दोस्त आहे, इन खां 5 रुपया खैरात वठां, 5 रुपया कर्ज़ वठां। कर्ज़ उहो वठंदो जेको मोहताज हूंदो, ज़रूरतमंद हूंदो आहे। खैरात ज़रूरतमंद खे बि मिलंदी आहे ऐं गैर ज़रूरतमंद खे बि मिलंदी आहे। इन जे करे हबीबन फरमायो त खैरात जो हिकूण सवाब आहे, कर्ज़ ॾियण जो 37 गुना वधीक अजुर ऐं सवाब। सुभान अल्लाह। इन तरह सां हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो
अगर तव्हां के मोहताज के ॾिसो त तव्हां उनजी मदद कयो। भला जेकॾहिं तव्हां मदद नथा करे सघो, तव्हां में तौफ़ीक़ न आहे, पर उन सां नरम ॻाल्हायो, मिठो ॻाल्हायो, सुठो ॻाल्हायो, इहो तव्हांजी इबादत ते अजुर ई सबब। अतबस्सुम बिअखीक सदका, पंहिंजे भाउ सां मुर्की मिलो, इहो मिलण बि इबादत आहे, अजुर ऐं सवाब ऐं सदके जो सबब। मसलन अॼु ईद जो ॾियारो आहे, को सिंधी आहे, को पठान आहे, को कश्मीरी आहे, को पंजाबी आहे, को मुहाजिर आहे, पर ईद पढ़ी जेॾीमहिल मिलंदा, मुर्की भाकुर पाइनि था, साईं फरमाइनि था ॿ मुस्लमान पाण में मुहबत मां जेसी ताईं भाकुर पाए बीठा आहिनि, तेसी ताईं उन्हनि जा गुनाह ईअं छॾनि था कि ख़िज़ा जी मौसम में वणनि जा पन चढ़ी वेंदा। ॿ मुस्लमान पाण में मुसाफ़ो था कनि, हथ हथ में मिलाइनि था, जेसी ताईं उन्हनि जो हथ हथ में मिलियल आहे, ऐसी ताईं उन्हनि जे गुनाहनि खे, बुराइयुनि खे, बेफ़रमानियुनि खे अल्लाह ताला धोअंदो ऐं साफ़ कंदो। अगर तव्हां के अंधे के ॾिसो, माज़ूर आहे, ॾिसो था अॻिते वञे थो, मस्जिद ॾे थो वञे या घर ॾे थो वञे या उता करे थो वञे, अंधो माण्हू आहे, तव्हां उनखे बाहि मां हथ विझी 50 विखूं हलो, घणो 50, सिर्फ 50 कदम आप चले तो आपके 50 कबीरा गुनाहों को अल्लाह ताला बख्श देता है। सुभान अल्लाह। कबीरा गुनाह किसे कहते हैं? कत्ल करना कबीरा गुनाह है, जादू करना कबीरा गुनाह है, माँ बाप की बेफरमानी करना कबीरा गुनाह है, इस्लाम और कुफ्र की जंग चल रही हो वहां से पीठ देकर भागना यह कबीरा गुनाह है, अल्लाह के साथ शिर्क करना यह कबीरा गुनाह है, किसी मुसलमान को असियत पहुंचाना या डाका डालना या चोरी करना यह कबीरे गुनाह है। मेरे आका फरमाते हैं अगर 50 कदम आप किसी अंधे को लेकर चलते हैं तो आपके 50 कबीरा गुनाहों को अल्लाह ताला माफ फरमा देता है। सुभान अल्लाह। अगर के अंधे के वठी 50 विखूं न उनके उनजी मंजिल ते पहुंचायो, मसलन को तो नमाज जो पढ़ण जे लाइ पहुचे त तव्हां उनके वठी मस्जिद में पहुंचायो, साईं फरमाइनि था तव्हांजी सॼी ज़िंदगी जे गुनाहनि खे रब बख़्शे माफ़ करे छॾे। सुभान अल्लाह। पूरी ज़िंदगी जे गुनाहनि जो कफ़ारो बणिजी वेंदो। को बीमार ॾिसो, को तकलीफ़ ज़दो ॾिसो तो उन ते ठठोल न कयो, मज़ाक न कयो, कंहिंखे दुख में ॾिसी उन ते खिलो न, इन खां सख़्ती सां मदीने वारे साईं मना फरमाई आहे। साईं फरमाइनि था अगर को के जे मथा खिले तो, मसलन को उज़र वारो अंधो आ, मंडो आ, लूलो लंगड़ो आ, या को के अड़े ऐब में मुब्तला है, उन जो वो ऐब गणे उनके असियत पहुंचाए तो साईं फरमाइनि था अल्लाह ताला उन्हें के थी सके तो चङो भलो करे ऐं उहो मर्ज़ हिन खे ॾेई छॾे जेको खिली रहियो आहे। कंहिंजी मिसकीनी खे ॾिसी, कंहिंजी मोहताजी खे ॾिसी, कंहिंजे उज़र खे ॾिसी कॾहिं बि कंहिं ते ठोक ठठोल मज़ाक चतर न कयो। हिकिड़ी रिवायत में आहे, अजीब रिवायत आहे, क़ाबिल तवज्जो ॻाल्हि आहे। हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा असहाबी बीठा हुया त हिकिड़ो शख्स घोड़े ते चढ़ियो अचे पियो ऐं उहो घोड़ो जेको हुयो सो सरकश घोड़ो हुयो। हाणे त माशाअल्लाह कारूं ऐं जीपूं आहिनि, घोड़नि ते चढ़ण वारो माण्हू ई कोन्हे, न त पहिरियों वक़्तु हुयो माण्हू घोड़नि ते, गॾहनि ते, खच्चरनि ते सवारी कंदा हुया। पोइ के सवारी जा जानवर नरम हूंदा हा के सरकश हूंदा हा, उहो घोड़ो जेको हुयो सो सरकश हुयो, बुल पियो ॾिए, छिका पियो करे। असहाबी जेके बीठा हुया उन्हनि खे ॾिठऊं सरकश घोड़ो बिदके पियो, छलांग पियो लॻाए।
तो ही जेके बीठा हुआ ये खिलिया यार ॾिस इनके घोड़ो काबू करण ॾांहुं नथो अचे इनके खिलिया टोक कंदे चथर कंदे खिलिया जीअं हे टोक कंदे खिलिया तीअं घोड़े वठी वधीक तंड ॾिना घोड़े वधीक छलांग लॻाया आख़िर ही खिलंदा रहिया ऐं घोड़े हुनखे किरायो वो किरियो हुनजो गाटो भॼी पियो मरी वियो वो घोड़े सवार मरी वियो जेॾीमहिल इहो केस रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में पेश थियो हबीबुल करीमन उन खिलण वारनि खे फरमायो त तव्हां हिन जा क़ातिल आहियो हिन जी खून बहा तव्हां भरे ॾियो तव्हां हिनखे क़त्ल कयो आहे तव्हां छो अहिड़ो कमु कयो जो हिन जो घोड़ो हिन जे मथां सरकशी कई ऐं हिनखे केराए विधई तव्हां हिन जा क़ातिल आहियो अॼु असां मुस्लमाननि जी छा हालत आहे अगरि को गमज़दो ॾिसूं था त उनते खिलूं था चथर था कयूं उनजो मज़ाक उॾायूं था याद रखो शरीयत असांखे दीन असांखे इन शइ जी इजाज़त नथो ॾे कूनू इबादल्लाह इख़वाना ये अल्लाह जा बानो तव्हां सभु पाण में भा बणिजी वञो कंहिंसां मिलो त पहिरीं चओ अस्सलामु अलैकुम इहो पहिरियों हक़ आहे मुसलमान जो मुसलमान ते 5 वॾा हक़ आहिनि घणा हक़ आहिनि इहो अॼु तव्हांजो सबक़ आहे ईद उल अज़हा जो यादि करणो आहे हिकिड़े मुसलमान जा ॿिए मुसलमान जे मथां 5 हक़ आहिनि पहिरियों हक़ इहो आहे त को मुसलमान खे मिले त चवे अस्सलामु अलैकुम इहो सलाम चवण पहिरियों हक़ आहे ऐं साईं फरमाइनि था अस्सलाम क़ब्ल अल कलाम गुफ्तगू करण खां अॻु में कचहरी करण खां अॻु में सलाम ज़रूरी आहे या इस्लाम जी मुसलमान जी निशानी ऐं अलामत साईं फरमाइनि था जेको सलाम न करे ऐं तव्हां सां अॻु में ई ॻाल्हि ॿोल शुरू करे फला तुजीबूह उनखे जवाब ई न ॾियो उन सां ॻाल्हायो ई न कचहरी न कयो चओसि त अवल सलाम करे उन खां पोइ गुफ्तगू करे असांजी आदत आहे मिलंदासीं न सलाम अदा खुश आहीं चङा भला जाला खान ख़ैर आहे ठीकु आहीं चङो भलो आहीं कचहरी में शुरू थी वेंदासीं यादि रखो इस्लाम ऐं मुसलमानी जे नाते असांखे सभ खां अवल छा करणो आहे अस्सलामु अलैकुम उन खां पोइ ॿिए नंबर ते हिकु मुसलमान जो ॿिए मुसलमान जे मथां हक़ आहे त बीमार थी पवे त उन खां पुछे टियों हक़ आहे दावत ॾिए त उनजी दावत क़बूल करे चौथों हक़ आहे मरी वञे त उनजे गुस्ल में कफन दफन में जनाज़े निमाज़ में शरीक थिए साईं फरमाइनि था जेको के मुसलमान जे जनाज़े में शरीक थिए उनखे अल्लाह ताला हिकिड़ो क़ीरात नेकिन जो ॾींदो जनाज़े खां पोइ वरी दफन ताईं कब्रिस्तान ताईं गॾिजी वञे दफन करे पोइ मोटे उनखे 2 क़ीरात नेकिन जा मिलंदा साहबन जो क़ीरात असां सम्झूं न था क़ीरात छा आहे हबीबुल करीमन फरमायो त हिकिड़ो क़ीरात उहद जबल जे बराबर कंहिंजे जनाज़े में शरीक थियण मुसलमान सां जबल उहद जेतिरियूं नेकियूं उनजे दफ़्तर में लिखियूं वञनि कर्ज़ घुरे त उनखे कर्ज़ ॾिए ये हिकिड़े मुसलमान जा ॿिए मुसलमान जे मथां हक़ आहे उन खां पोइ अगरि मुसलमान मिले त उन सां हमदर्दी सां पेश अचे दुख में हुजे त उनजो दुख मिटाइण जी कोशिश करे उनजे गम में उनजो गम लाहिण जी कोशिश करे साईं फरमाइनि था जेको कंहिं मुसलमान जी दिल में खुशी पैदा करे ही ॻाल्हि क़ाबिल तवज्जो मां तव्हां सभिनी जो तवज्जो चाहियां थो मूं ॾे ध्यानु कयो रसूल अकरम जी हदीस आहे अल मत्जरुर राबिह हदीस जो किताब आहे हाफिज दिमयाती रहमतुल्लाह अलैह उन किताब में इहा हदीस आंदी आहे त जेको माण्हू कंहिं मुसलमान खे खुशी ॾियारे कंहिंजी दिलि ख़ुशि करे अहिड़ो कमु करे जो उनजी दिलि ख़ुशि थी वञे साईं फरमाइनि था त उन ख़ुशीअ मज़ा अल्लाह ताला हिकिड़ो फ़रिश्तो पैदा कंदो आहे हिकिड़ो मलाइक पैदा कंदो आहे जेको
उन ख़ुशी ॾियारण वारे जे मरण ताईं उन जे लाइ दुआऊं घुरंदो रहंदो आहे, इस्तग़फ़ार पढ़ंदो रहंदो आहे। साईं फरमाइनि था त जॾहिं उहो मुस्लमान खे ख़ुशी ॾियण वारो माण्हू मरी थो वञे, क़ब्र में उनखे दफ़न कयो थो वञे, अज़ीज़ करीब यार दोस्त भाइर सभु वापसि मोटी था वञनि, त उन जी क़ब्र में हिकिड़ी सुहिणी सूरत वारो शख़्स ज़ाहिर थो थिए, हसीन जमील चेहरो, खुशबू पई निकिरंदी, उनजो चेहरो मसरूर कुन हूंदो। पोइ ही क़ब्र वारो चवंदो त मियां तूं केरु आहीं? मुंहिंजो अबो छॾे वियो, अम्मा छॾे वई, मिट छॾे विया, यार दोस्त सभु छॾे विया, तूं मुंहिंजी क़ब्र में आयो आहीं, तूं आई केरु? चवंदो तूं मूंखे नथो सुञाणी? चवंदो न। चवंदो मां तुंहिंजो उहो अमल आहियां जेको तो फलाणे ॾींहुं फलाणे माण्हू फलाणे मुस्लमान खे ख़ुशि कयो हो, उहो ख़ुशीअ वारो अमल आहियां। हाणे क़ब्र जी अकेलाई में मां तोसां विरूह कंदुसि, तुंहिंजी क़ब्र जे उंदाही खे मां रोशन कंदुसि, तुंहिंजी सोढ़ी क़ब्र खे मां कुशादो कंदुसि, तुंहिंजे क़यामत ताईं मां तोसां कचहरी में तोसां क़ब्र में गॾु हूंदुसि। जॾहिं क़यामत जो ॾियारो इसराफील जी सूर फूकबी, माण्हू हैबत ऐं हिरास में हूंदा, उन ॾींहुं तुंहिंजे ग़म ऐं हिरास खे मां लाहे छॾींदुसि। जॾहिं पुलसात टपणी पवंदी त मां तोखे पुल टपाए जन्नत ॾे पार पहुचाईंदुसि। जॾहिं माण्हू जहन्नम जी बाहि में तड़पंदा त मां तोखे जहन्नम खां बचाए जन्नत ॾे पहुचाईंदुसि। अज़ीज़ाने मोहतरम का ॻाल्हि सम्झ में आई या न? जी, सिर्फ़ के मुस्लमान जी दिल ख़ुशि करे, मां उनजो हिकिड़ो मिसाल तव्हांखे पेश थो कयां। मिसाल ॻाल्हि खे सम्झाइण जे लाइ हूंदो आहे। फ़क़ीर तूं थी बि हेॾो बि हेॾो हेॾो ही मां तोखे अलाह वास्ते ख़ैरात ॾियां। ख़ुशि थी या न? ख़ुशी थी? जी ख़ुशी थी? अलाह तोखे ख़ुशि करे। सिर्फ़ इहो अमल आहे, हिकिड़े माण्हू जी दिलि ख़ुशि थी वई, मुंहिंजे कंहिं कम सां, कंहिं अमल सां, कौल सां, फेल सां। ज़रूरी न आहे त मां कंहिंखे 500 रुपया ॾियां पोइ ख़ुशि थिए। मुमकिन आहे मुंहिंजे ॿिनि लफ़्ज़नि सां को ख़ुशि थी वञे। मुमकिन आहे कंहिंखे रस्तो ॾेखारियां, को मातली में अणवाक़ुफ़ माण्हू आयो आहे, जो दादा मूंखे फज़लाबाद वञिणो आहे, उनखे रस्तो वठी हिते फज़लाबाद पहुचायां, उहो ख़ुशि थी वञे, अदा मुंहिंजी मदद कई। मुंहिंजे कंहिं कौल सां, कंहिं फेल सां, कंहिं अमल सां को मुस्लमान ख़ुशि थी वञे, इहो मुंहिंजो अहिड़ो अमल आहे जो उन मां अलाह हिकिड़ो फ़रिश्तो पैदा थो करे, जेको मुंहिंजे मरण ताईं मुंहिंजे लाइ अलाह जे दर ते दुआ घुरंदो रहे थो। ऐं कंहिंखे ख़ुशी ॾियण वारो जॾहिं मरी थो वञे त उहो अमल सुहिणी सूरत में, नूरानी चमकदार चेहरे में उनजे क़ब्र में अचे थो। चए थो हाणे घबराए न, तूं अकेलो न आहीं, मां तोसां गॾु आहियां, तुंहिंजे अकेलाई जी विरूं आहियां, नांगनि भलाउनि विछुनि खां मां तोखे बचाईंदुसि, क़ब्र तुंहिंजी खे कुशादो कंदुसि, महशर ताईं मां तुंहिंजो मददगार हूंदुसि, क़यामत जे ॾियारे तुंहिंजा ॾुख ग़म लाहे तोखे जहन्नम खां बचाए जन्नतुल फिरदौस ॾे मां पहुचाईंदुसि। अॼु दिलियूं सख़्त थी वियूं आहिनि, हर को कंहिंखे ईज़ाइण जे पुठियों आहे, हर को लूण जी लप खयूं थो वधे कंहिंजे फट ते वञी बुरकियां। लूण जी लप हर कंहिंजे हथ में आहे, पर मिठाई खाराइण वारो को आहे। जी, दिलियूं ॾुखाइण वारा हज़ार आहिनि, कंहिंजी दिलि राज़ी करण वारो को आहे। ऐं अल्लाह खे उहो वणंदो आहे जेको कंहिंजी दिलि खे ख़ुशि कंदो आहे। कंहिंजी दिलि खे राज़ी करणु इहो हज अकबरी खां बि अल्लाह वटि वधीक अजर ऐं सवाब रखे थो। इन ते मां हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे ॿुधायां। आलम इस्लाम जो हिकु
असीम बुजुर्ग थी गुजरियो आहे हजरत अब्दुल्ला बिन मुबारक रज़ियल्लाहु ताला अन्हु। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक थो चए त मां हज ते वियुसि। माशाअल्लाह ये हज जा ॾियारा हलनि पिया। लखे हाजी 25 लख हाजी हेल मैदान अरफात में गॾु थिया। अल्लाह करीम सभिनी जा हज क़बूल फरमाईंदो। हजरत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त मां हज ते वियुसि। हज अदा कयो। पोइ हज जो रुकन आहे तवाफ़ ज़ियारत। मिना ऐं मुज़दलिफ़े खां मोटबो आहे त तवाफ़ ज़ियारत कबो आहे। इहो हज जे फर्ज़ मां हिकिड़ो फर्ज़ आहे। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त मां इहो तवाफ़ काबे जो कयो, थकल हुयुसि, ओझाको हुयो, मस्जिदुल हराम में लेटी पियुसि, अख लगी वई। अञा अख लगी त ॾिसां थो आसमान खां मलाइक लथा आहिनि, फ़रिश्ता नाज़िल थिया आहिनि। हिकिड़े मलाइक पुछो त हेल घणनि माण्हुनि हज पढ़ियो? त ॿिए मलाइक चयो त हेल 4 लख माण्हुनि हज पढ़ियो। घणनि? 4 लख माण्हुनि हेल हज पढ़ियो। फ़रिश्ते पुछो त घणनि जो हज क़बूल पियो? हुन पहिरें फ़रिश्ते चयो त हिकिड़े जो बि हज क़बूल न पियो। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक थो चए त मूंखे ॾाढो ॾुख पहुतो, ॾाढो दिलि खे सदमो रसियो त ही 4 लख माण्हू प्यातल पंध, डूंगर डोरे, जबल छागे, मुश्किलातूं काटे हिते पहुता, हज बि अदा कयो ऐं हिकिड़े जो बि हज क़बूल न पियो। मूंखे ॾाढो ॾुख थियो। इन ॾुख में सदमे में मां वेठो हुउसि तेसीं ॾिठुमि त आसमान तां वरी टियों फ़रिश्तो नाज़िल थियो। उन चयो मुबारक हुजे, मुबारक हुजे, मुबारक हुजे, 4 लख हाजियुनि जा हज क़बूल थी विया, क़बूल थी विया। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त मूंखे ॾाढी ख़ुशी थी, अल्लाह ताला हज क़बूल कया। पोइ वरी पहिरीं फ़रिश्ते पुछो त भला कहिड़े सबब जे करे क़बूल थिया? फ़रिश्ते चयो त ही जेके माण्हू आया रियाकारी जे लाइ, ॿेख ॿेख जे लाइ, तॾहिं हिननि जा हज क़बूल न पिया। पर दिमश्क जे शहर में हिकिड़ो शख़्स रहे थो जंहिंजो नालो आहे अली बिन मुआफ़िक। उहो हेल हज ते न आयो आहे पर उनखे घर वेठे रब 4 लख हज जो अजर अता फरमाए छॾियो। ऐं उन अली बिन मुआफ़िक जे सदके अल्लाह ताला हिननि 4 लख हाजियुनि जा हज क़बूल करे छॾिया। हज़रत अब्दुल्ला बिन मुबारक चयो त जिन मां उथियुसि दिलि में सोचियुमि त हाणे हज जे मनासिक खां वांदो थी ॻोठ न वेंदुसि, घर न वेंदुसि, सिधो दिमश्क वेंदुसि, इन मर्द जी वञी ज़ियारत कयां जंहिंजे सदके रब 4 लख हाजियुनि जा हज क़बूल कया आहिनि। सुभान अल्लाह। फरमाई त हज खां फारग थी मां पंहिंजे ॻोठ वञण जे बजाय सिधो दिमश्क वियुसि। पुछा कयमि भई हिते अली बिन मुआफ़िक नाले को शख़्स आहे। हाणे दिमश्क जो शहर कराची जे शहर जहिड़ो शहर आहे। कंहिंखां पुछां केरु ॿुधाए कोन पियो अली बिन मुआफ़िक, कंहिं न ॿुधायो। मूं सम्झो को बुज़ुर्ग हूंदो, अलाह वारो हूंदो। पुछां पियो दा को बुज़ुर्ग, को अलाह वारो, को दुर्वेश अली बिन मुआफ़िक तव्हांखे ख़बर आहे? केरु न पियो ॿुधाए। हिकिड़े माण्हू चयो दादा अली बिन मुआफ़िक को बुज़ुर्ग, को वलीयत कोन्हे, बाक़ी हिकिड़ो अली बिन मुआफ़िक मोची या जुतियुनि ॻंढण वारो, बूटनि जी पालिश करण वारो, वो दिमश्क जी बाज़ार में वेंदो आहे, माण्हुनि जा जूता ॻंढींदो आहे, बूटनि खे पालिश कंदो आहे। उन अली बिन मुआफ़िक खे मां सुञाणां थो। जी बसि उन सां मिला जी वञी पहुतुसि, ॾिसां त तॾड़ी विछायूं, दिमश्क जी बाज़ार में तॾड़ी विछायूं, उन ते जूता ॻंढे रहियो हुजे। मूं सलाम कयो, मूं चयो मां मके खां आयो आहियां, तुंहिंजो महिमान आहियां। जे महिमान आई त भली करे आए। उहो पंहिंजो सामान विधई थेले में, मूंखे घर वठी आयो। 3 ॾींहं रहियो सुने वटि। मूं चयो को बुज़ुर्ग हूंदो, आबिद हूंदो, ज़ाहिद हूंदो, राति जो जागंदो हूंदो, पर ॾिठमि त हिन में का बि वॾी इबादत मूंखे नज़र न आई। फर्ज़ी नमाज़ पढ़े पियो बसि। आख़िर 3 ॾींहं ते मूं हिन खां पुछा कई त मियां को सुठो, को भलो, को चङो अमल कयो हुजे त ॿुधा। चई त हा मूंखे सालनि खां वठी सिक हुई हज ते वञा। मिस्कीन मोची 5 रुपया कमाया त उहे घर में ख़र्च थी वञनि। गुरबत ऐं मिस्कीनी हुई पर दिल में तांघ हुई त हज अदा कयां।
पो पंजे हलाल कमाई मजा रुपयो 2 रुपया 5 रुपया गडु कंदे 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 हेल साल मुट एतरा पैसा थी विया जो जेको काफिलो दिमश्क मां मक्के वञण वारो उन में नालो लिखायो त भई जने मक्के वञो त मुखे वठी वञो मुट हेल साल पैसा गडु थी विया काफिले वारन वट नालो लिखायो पो फरमाए थो त हज ते रवानगी जे काफिले जे रवाने थियण खां सिर्फ हिकिड़ो 2 ॾींहं अॻु में रात जो टाइम हो दिमश्क जी हिकिड़ी गली मां गुज़रियुसि त अंदरों नंढड़नि ॿारनि जे रोअण जो आवाज़ पियो अचे नंढड़ा ॿार रोअनि पिया मां खे चवनि पिया अम्मा असांखे मानी खारा अम्मा 3 ॾींहं असां बुखार आहियूं अम्मा असांजो बाबो हुजे हा त असांखे ज़रूरु मानी खाराए हा अम्मा तूं असांखे मानी छो नथी खाराए माई कुन्ने में काशे खड़के पई जीअं पत्थर हुजनि इहे खड़कनि पिया माई पे चे पुट सब्र कयो इजो थी मानी तैयार थिए इजो थी मानी तैयार थिए हज़रत अली बिन मुआफिक चयो त मां समझी वियुसि त इहे बच्चा यतीम आहिनि या औरत बेवा समझी वियुसि त इन्हनि जे घर में का बि शइ कोन्हे दर खड़कायो माई चयो अंदरों आवाज़ ॾिनई त केरु आहे जंहिं असां बदनसीबनि जो दर खड़कायो आहे मूं चयो अम्मा ही बचड़ा छो पिया रोअनि तूं छो थी हिननि खे मानी खाराई माई जो अंदरों आवाज़ आयो त मां मिस्कीन सैयद ज़ाती आहियां आले रसूल आहियां मुंहिंजो मुड़ुसु वफ़ात करे वियो आहे मुंहिंजा बच्चा यतीम आहिनि मुंहिंजे घर में कुझु बि न आहे 3 ॾींहंनि खां वठी मुंहिंजा बच्चा बुखार आहिनि कुने में पत्थर विधा अथनि उन्हनि खे घुमायां थी रोई 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 ॿार सुम्ही पवंदा आसरे में निंड अची वेंदनि अॼु 3 ॾिहाड़ो आहे असांजी कंहिं संभाल न लधी आहे हज़रत अली बिन मुआफिक चयो त मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया मूं चयो त मां हज जे लाइ पैसा गॾु कया आहिनि हज ते वञा ऐं ही सैयद ज़ादी ही बचड़ा यतीम बुखार आहिनि उञार आहिनि छो न उन्हनि हज वारे पैसनि मां हिननि खे मानी ऐं पाणी वठी ॾिया थी त मूं घर ॾे वियुसि उहे हज वारा सभई पैसा खयमि ऐं उन मज़ा अटो वरितुमि चांवर वरितमि लूण मिर्च घर जे सीधो सामान बचड़नि जे लाइ कपिड़ा वरितमि उहो सामान वठी ऐं उहो दर अचे खड़कायुमि ऐं उहे ॿोरा सामान जा अंदरि रखियमि माई खे चयो त मां ही पंहिंजे बच्चनि खे मानी ठाहे खारा ऐं मां ॿाहिरि वेही वियुसि त तेसीं न वेंदुसि जेसीं इन बच्चनि जेके रुना आहिनि उन्हनि खे खिलंदे ॿुधां त पोइ वापसि वेंदुसि मां ॿाहिरि वेही वियुसि मानी तयार थी मां पंहिंजे बच्चनि खे मानी साम्हूं ॾिनी त बचड़ा चवण लॻा त अम्मा असां ईअं मानी न खाईंदासीं जेसीं ताईं इन असांजी मदद करण वारे खे असां पंहिंजे नाने मोहम्मद करीम खां बदिलो न वठी ॾियूं तेसीं असीं मानी न खाईंदासीं बचड़ा दुआ घुरण लॻा या अल्लाह जन हिन असां ग़रीबनि जी संभाल नथी आहे मुंहिंजा मौला तूं इनखे शादी आबाद रखजा मौला तूं इनखे हज जा सवाब ॾिजा मौला तूं इनजे मन जूं मुरादूं पूरियूं कजा उहे बचड़ा दुआ पिया ॾियनि मुंहिंजी दिलि ख़ुशि थी वई मोटी आयुसि बसि इहो मूं अमल कयो आहे जॾहिं काफ़िलो हलण वारो थियो मूंखे चयूं त भई अली तयार थी काफ़िलो हाणे रवानो आहे मूं चयो त मां हज ते नथो हली सघां उहो राज़ जी ख़बर कंहिंखे बि न हुई हिकिड़ी मूंखे ॿी उन घर वारनि काफ़िलो हलियो वियो माण्हू मूं ते टोकूं करण लॻा अबा हज ते वेंदा भाग वारा हे बदबख्त वेंदो हे बदनसीब वेंदो हज ते त के ख़ुशबख्त माण्हू वेंदा माण्हू टोकूं पिया कनि खिलनि पिया दिलि जो दिलि में चवां पियो त मुंहिंजो हज इहो आहे जो मूं यतीमनि जी बेवा औरत जी संभाल नथी आहे अली बिन मुआफिक चयो त मूंखे इहो अमल थियो आहे फरमाई त तोखे मुबारक हुजे तुंहिंजो इहो अमल रब खे अहिड़ो वणियो आहे जो इन अमल जे करे अल्लाह तोखे 4 लख हजनि जो सवाब घर वेठे अता फरमाए छॾियो
ऐं तुंहिंजे लाइ रब करीम तुंहिंजे इन अमल जे करे अरफात जे 4 लख हाजुनि जा बि हज क़बूल फरमाए छॾिया। अजीजो दोस्तो, ही ईद जो ॾिहाड़ो असांखे हमदर्दी ऐं मुहब्बत सेखारे थो। उज़हा जो मक़सद छा आहे? कुर्बानी जो मक़सद छा आहे? कुर्बानी कयो, उन जे गोश्त खे 3 हिस्सनि में विरायो। हिकिड़ो हिस्सो पाण खाओ, बच्चनि खे खारायो, ॿियो हिस्सो पंहिंजे अज़ीज़नि क़रीबनि रिश्तेदारनि खे ॾियो, उन्हनि सां सिला रहमी कयो, ऐं टियों हिस्सो ग़रीबनि, मिस्कीननि, मुहताजनि खे ॾियो जेके सॼो साल गोश्त नथा खाइनि, माना अॼोके ॾींहं ते गोश्त खाइनि। इहा हमदर्दी आहे। अज़ीज़ान मोहतरम, अल्लाह तबारक व तआला दिल शान शाल असांजे दिलनि में हिक ॿिए जे लाइ मुहब्बत पैदा करे, अख़ुवत इस्लामी पैदा करे, हिक ॿिए जे लाइ हमदर्दी नसीब फरमाए। अल्लाह करीम जल शानो ही ॾिहाड़ो असांजे लाइ, असांजे वतन पाकिस्तान जे लाइ, असांजे पूरे आलम इस्लाम जे लाइ अॼोकी ईद खुशियुनि ऐं मुसरतुनि जो ॾिहाड़ो बणाए। अल्लाह करीम असांजे कश्मीरी भाइरनि जी मदद फरमाए। अल्लाह कश्मीर खे आज़ाद फरमाए। अल्लाह ताला असांजे पाक फौज जी मदद फरमाए। अल्लाह करीम असांजे वतन जी हिफ़ाज़त फरमाए। हिन भलाए ॾींहं ते गॾिजी ईद नमाज़ खां बाद में ख़ुसूसन कश्मीर जे लाइ दुआ घुरंदासीं। अल्लाह कंदो हिकिड़े ॾींहुं कश्मीर पाकिस्तान थींदो। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। इस्तवू सिको सिधी पाए।